अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आप देख रहे हैं फ्लाई न्यूज़। मेरी शादी की झूठी अफवाहें फैलाई जा रही हैं, ऐसी खबरों में कोई सदाकत नहीं है। तफसीलात के मुताबिक अदाकारा सना रज़ा ने अपने वीडियो बयान में कहा है कि मैंने सीमा हैदर के साबिका शौहर गुलाम हैदर जखरानी से शादी नहीं की। सोशल मीडिया पर चलने वाली खबरों में कोई सदाकत नहीं है। मेरी कुछ अरसे से तबीयत की नासाजी के बायस वजाहत नहीं कर सकी, मगर आज बता रही हूँ कि मेरी साख को नुकसान पहुँचाने के लिए झूठा प्रोपेगेंडा किया जा रहा है। अस्सलाम वालेकुम, मां सना रज़ा। जीअं त काफ़ी ॾींहंनि खां सोशल मीडिया ते इहे ख़बरूं गर्दिश पयूं कनि त मां गुलाम हैदर जखराणी, जेको सीमा हैदर जो मुड़ुसु आहे, उन सां शादी करे छॾी आहे, जेका ख़बर सरासर कूड़ आहे, ग़लति आहे। मूंखे इलाही अफ़सोस थो थिए अहिड़नि माण्हुनि ते जेके कूड़ियूं ख़बरूं था हलाइनि, कंहिंजी किरदार कशी था कनि। काफ़ी ॾींहंनि खां मां सोचां पई वीडियो ठाहिण जे करे, पर मुंहिंजी तबियत सही न हुई, इन करे वीडियो ठाहिण में मूंखे देरि थी वई आहे। ॿुधी मरणु खपे अहिड़नि माण्हुनि खे जेके कंहिं ते इल्ज़ाम तराशी था कनि, कंहिंजी किरदार कशी था कनि, ग़लति अफ़वाह था फैलाइनि।